नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ खातनि में फ़ौती कोटा तहत 300 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह जी सदारत हेठि फ़ौती कोटा ते अमल दरामद बाबति इजलास थियो। इजलास में सिहत, रेवेन्यू, मकानी इदारनि वारे खाते, स्कूल एजुकेशन, वर्क्स एंड सर्विसिस ऐं एक्साइज़ खाते में फ़ौती कोटा तहत 300 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ खातनि में फ़ौती कोटा तहत 300 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह जी सदारत हेठि फ़ौती कोटा तहत अमल दरामद बाबति इजलास थियो आहे। इजलास में सिहत, रेवेन्यू, मकानी इदारनि वारे खाते, स्कूल एजुकेशन, वर्क्स एंड सर्विसिस ऐं एक्साइज़ खाते में फ़ौती कोटा तहत 300 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। खे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ खातनि में फ़ौती कोटा तहत 300 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ॿुधायूं पिया। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह जी सदारत हेठि फ़ौती कोटा ते अमल दरामद बाबति इजलास थियो। इजलास में सिहत, रेवेन्यू, मकानी इदारनि वारे खाते, स्कूल एजुकेशन, वर्क्स एंड सर्विस ऐं एक्साइज़ खाते में फ़ौती कोटा तहत 300 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे।